अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इन वक्त मां चुनाव जे जो मेन चौक ते बीठो आहियां, जिथे हमरा बेरोज़गारी खां तंग अची ऐं ख़ुदकशी करे रहियो आहे। अचो त हिन खां हाल वाल वठूं। हिकिड़ो मिंट, हे भला तव्हां छो था पंहिंजो पाण साड़ियो? बस बाबा महांगाई लगी पे गरीब माण्हू काॾे न मां जी बात दिहाड़ी कोन थी मिले, छा कयूं काॾो बचा पालियूं, छा कयूं बेरोज़गार वेठा आहियूं, कमाई आहे कोन, शहर में वञी त बस ॿाहिरि गरीब पिया महांगाई एॾी आहे करे नाज़रीन ॾिसो था त हीउ नौजवान वीचारो चाचो आहे, पर मां हिनखे नौजवान थो चवां। हे वीचारो चाचो ख़ुदकशी थो करे, वधीक न काथे हिन जा वीचारा ॾिसंदासीं, ॿुधंदासीं, लाइव ॾेखारींदासीं त हीउ ख़ुदकशी केतिरो करे। तव्हां छो था ख़ुदकशी कयो? आख़िर ज़रूरु को त अहिड़ो त लॻो हुननि तव्हांखे बाबा लॻो बसि बचाव कोड़े आहिनि, छा कयूं काॾो पालियूं बाबा मां कोन मां धन पंहिंजो पाण मारींदुमि। नाज़रीन वधीक हिन खां पुछंदासीं त हीउ भला का हिनखे असरत आहे का हिन खां फरमाइश हुजे त उहा असां पूरी कंदासीं। बाबा फरमाइश इहा आहे त बाबा सब्सक्राइब कई वञे छो और साईं हिते मुंहिंजो पीउ पियो थो मुंहिंजे लॻे पूरे मारियो छा गरीब पंहिंजे लाइ सोचा मां बि गरीब हां साढ़े साल लाइव ॾेखारींदासीं नाज़रीन खे। साढ़े दो बाबा पानी पीने ला रेडियो तो चला रहा मस्त। अरे तो पेट्रोल आ पानी है बाबा। अरे बाकी छा सब पांचो पाण मारी दूं पेट्रोल लगिया ऐसे ऐसे ये केडी छे हां एक केडी छे नाज़रीन कैमरामैन गुलू के लागे स्वागत गुलू का वरा करी इजाजत अल्लाह वाह खुदा हाफिज़।